नाज़रीन वाक़िअ ॿुधाईंदा हलूं दादू जी अदालत उमिरि बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस में PPMPA सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो खे जवाबदार नामज़द करार ॾेई छॾियो आहे। उमिरि बाब चांडियो अदालती फ़ैसिले खे सिंध जे शऊर जी सोभ करार ॾिनो आहे। उमिरि बाब चांडियो अदालती फ़ैसिलो अचण बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॾिसो। अल्हम्दुलिल्लाह असांखे ख़ुशी आहे कि पाकिस्तान जी अदालतुनि जी जीत आहे। ही पाकिस्तान जे शऊर जी सिंध जे शऊर जी जीत आहे। सिंध जे हर मज़लूम जी हीअ जीत आहे ऐं पाकिस्तान जी अदालतुनि ते असांजो यकीन हुयो ऐं अॼु अदालतुनि में साबित कयो आहे त बेशक अदालतूं ई आहिनि मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियण जे लाइ। सो पुरुमीद आहियूं अॻिते बि हीउ जेको फ़ैसिलो आयो आहे MPS भाइरनि जे ख़िलाफ़ु सरदारनि जागीरदारनि जे ख़िलाफ़ु त सभई ॾिसनि जेके जागीरदार सरदार आहिनि। मूं हमेशह चयो त केर बि कानून खां बालातर न आहे, केर बि कानून खां मथे न आहे। सो इंशाअल्लाह अॻिते जे लाइ बि पुरुमीद आहियूं। पाकिस्तान जे अदलिया मां ही इनिशियल स्टेज ते हिकिड़ो फ़ैसिलो आयो त MPA भाइर जेके ॿई आहिनि सरदार ख़ान चांडियो ऐं बुरहान चांडियो हिन मर्डर केस में मुलविस। सिंध जे शऊर खे मां इहो ई चवंदमि त ज़ुल्म जे ख़िलाफ़ु तव्हां बीह रहो। ॾिसो अॼु मां बीठी आहियां ज़ुल्म जे ख़िलाफ़ु ऐं जेको आहे सो हीउ हिकिड़ो फ़ैसिलो आयो आहे जागीरदारनि जे ख़िलाफ़ु। सो इंशाअल्लाह पाकिस्तान जी अदालतुनि में इंसाफ़ जी उमेद आहे ऐं हीउ फ़ैसिला अचनि पिया था जागीरदारनि जे ख़िलाफ़ु। इन मां सभु कंहिंखे सम्झणु घुरिजे त जेकॾहिं तव्हां हक़ जे लाइ बीह था रहो त तव्हांखे हक़ इंसाफ़ मिले थो।